पहिरीं असांजो दोस्त आहे साईं निसार, त उनखे आउं महक ॾींदुसि त पंहिंजी राय महिरबानी साईं मलिक मोहम्मद साहिब। असांजी तालीमी निज़ाम ते काफ़ी दोस्तनि ॻाल्हायो, असां ॿुधो, याज़मुल साहिबु ॻाल्हायो, साईं फज़लुल्लाह ॻाल्हायो, ॿियनि दोस्तनि ॻाल्हायो। मुंहिंजी राय आहे हींअर ॿ साल खां बल्कि 4-5 साल खां जेको आहे हिकिड़ी यूसी में एज़ ए फोकल पर्सन कमु कयो। तालीम जी तबाही त लॻी पई आहे, पर हाणे साईं फज़लुल्लाह साहिब जो जेको आहे मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ एजुकेशन खे आउं ज़िम्मेवार घटि में घटि कोन कंदुसि। हिकिड़ी जॻह ते उस्तादनि खे बाउंड कयो अथनि। अॻे छा हो त मक़ामी जेके वॾेरा हूंदा को उस्ताद सां ज़ाती रंजिशूं ॾी जोड़ करे एप्लीकेशन ॾींदा या फ़ोन कराईंदा, उस्ताद ई हथ ते लिखी ट्रांसफर करे छॾींदा ॿिए स्कूल में। हाणे हिकिड़ी जॻह ते उस्ताद, हाणे असुल उस्ताद जी बदली जी पाबंदी हणण सां को स्कूलनि में तबाही या तालीम में तबाही कोन आई आहे। असुल तबाही इन में आई आहे त असां उस्तादनि खां कमु वठी नथा ॼणूं। असांखे असांजी जेको डिपार्टमेंट आहे उनखे उस्तादनि खां कमु वठणु कोन थो अचे। इन में सुपरवाइज़री निज़ाम जेको कुझु त हद ताईं बहितर रहियो, छो त उहो डेली बेसिस ते एजुकेशन जी का क्वालिटी एजुकेशन चेक कंदो आहे। मॉनिटरिंग सिस्टम में उहा शइ कोन्हे रही। हू अचनि था थम वठी हलिया था वञनि, वरी महीने ते अचनि था 28-29 ॾींहं। ताज़ो कल्ह हिकिड़ो बयानु आयो कंहिं चङे माण्हू जो जेको एजुकेशन जो स्टॉक होल्डर हो, हुनजो 29 ॾींहं उस्ताद कोन था पढ़ाइनि। ईअं कोन्हे, सभु जेके आहिनि से आङुरियूं बराबरि बि कोन्हे, हासिस या बुल्स आर सेपरेटेड। सो हर कंहिं जी जेका राय पंहिंजी आहे। मुंहिंजी राय आहे त तालीम खाते में जेकॾहिं रिफॉर्म्स आणणा आहिनि त उनजे लाइ मुआशिरे खे या उन मक़ामी ॻोठ में जेका मैनेजमेंट कमेटी ठहंदी आहे, स्कूल मैनेजमेंट कमेटी खे बाइख्तियार बनाइजे त जीअं हूअ उन उस्ताद खां कमु वठी सघे। ऐं तालुके एजुकेशन ऑफिसर आहे या मक़ामी माण्हू गॾिजी अवेयरनेस जी खोट आहे, वधि में वधि अवेयरनेस जा सेशन कराइनि। जीअं माइटनि जी जेका दिलचस्पी घटि आहे, माइटनि जी अदम दिलचस्पी जे करे जेको आहे उस्ताद कोन था पढ़ाइनि। उस्ताद जेको भर्ती थी अचे थो, शुरू वारा कुझु साल बहितर नमूने सां पढ़ाए थो, पर माइटनि जी अदम दिलचस्पी जे करे उहो जेको आहे पढ़ाए नथो। ॿियो नंबर इहो आहे त जेके इदारा आहिनि उहो ख़ालिद ॻाल्हि कई हुई त उन में हर जेको चइजे त उनमें फ़र्क़ु जेको हिकिड़ो महिनत करे थो ऐं ॿियो जेको महिनत कोन थो करे उस्ताद, उन में जेको आहे सो फ़र्क़ु रखनि। बसि इहो जेको आहे इन में रिफॉर्म्स आणनि।